अस्सलाम वालेकुम। मुझे गुलाम मोहम्मद आई। अॼु असां पंहिंजा उस्ताद ऐं शागिर्द जी कहाणी। उस्ताद जो एतिराम। सागर खे घणी गुसाइण ते हिकु ॾींहुं क्लास में मास्तर ॾाढो मारियो। सागर खे जेतिरियूं बि गारियूं ॾियणियूं हुयूं इहे दिलि में मास्तर साहब खे ॾेई छॾी ऐं पको पह कई त मां जॾहिं वॾो थींदसि त उन मास्तर खे न छॾींदुसि। असल सफ़ा खून करे छॾियोमांसि। तमामु घणा साल गुज़री विया। हिकु ॾींहुं सागर पंहिंजी वॾी सरकारी गाॾीअ में रोड सां अची रहियो हो त हिन उन साॻे मास्तर खे साइकिल ते ईंदे ॾिठो। मास्तर साहब रिटायर्ड पोड़ो ऐं तमामु घणो कमज़ोर थी चुको हो। हिन खे ॾिसी सागर गाॾी मां हेठि लही आयो ऐं मास्तर साहब जी साइकिल खे रोके खेसि क़तल करण बदिरां निमारण वांगुरु साम्हूं थी बीह रहियो। मास्तर साहब पुछियो, पुट तव्हां केरु आहियो? मूंखे छो रोकियो अथव? सागर जवाब में चयो, सर मां सागर आहियां, जंहिंखे तव्हां क्लास में ॾाढो कुटियो हो। अड़े बाबा मूंखे माफ़ कजां, सागर तोखे तुंहिंजी भलाईअ लाइ कुटियो हो। उस्ताद साहब शफ़क़त वारे अंदाज़ में सागर खे चयो, साईं तव्हां जी उहा भलाईअ ते त मुंहिंजी कमु आई जो मूं शर्म खां जॾहिं तव्हां जो स्कूल छॾे ॿिए स्कूल में दाख़िला वरिती ऐं उते सफ़ा न गुसायो हो। ॾाढी महिनत कई त हाणे मां हिकु वॾी इदारे जो ऑफिसर आहियां। पोइ त उस्ताद ऐं शागिर्द ॿिन्ही हिक ॿिए खे सीने सां लॻायो ऐं ख़ुशी में लुढ़क वेही पिया। रोड ते बीठल माण्हू उहो सॼो मंज़र ॾिसंदा रहिया ऐं दिलि में वीचन कयाऊं त हू पंहिंजे औलाद खे ईअं ई उस्ताद जो एतिराम करण जी तरग़ीब ॾींदा।